फरमाई रब करीम खां दुआ है अल्लाह ताला सभिनी जो अचण कबूल फरमाए। अल्लाह ताला रमज़ान जूं सभई भलायूं नसीब फरमाए। जिन रोज़ा रखा अल्लाह पाक उन्हनि खे कबूल फरमाए। जिन न रखा अल्लाह ताला उन्हनि खे अॻिते रमज़ान सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सच पुछो रहमत जो समंदर पांजे आखिरी मरहलन ते आ। अज भी मन अल्लाह कहीं बाने के समझाता फरमाए रब जे आदो निबड़ी पे। उलमा को बार बार ये गालियों ॿुधंदा आहियूं। हदीस पाक भी आ अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। रोज़ो मुझे लाया मां रोज़े जो बदलो आहियां। सिंधीअ में उन जी माना कवि त जंहिंजो रब तंहिंजो सब। जॾहिं रब पंहिंजो थियो त सब कुछ पंहिंजो आहे। छो त रोज़ो इबादत अहिड़ी आहे जेकी रोज़ायत खां ऐं उन जे ख़ालिक खां सवाइ टीं खे ख़बर न पवंदी त हीअ रोज़ायत आहे या न। तव्हां शहर में आहियो लाज़मन अहिड़ा वाक़ियात खोड़ थींदा हूंदा कि बेरोज़ायत बि इफ़्तारी जे टाइम ते मस्जिद में अची वेंदा। कंहिंजे निरड़ ते लिखियल न हूंदो आहे। अञा भी कोशिश करे चवंदा हूंदा त हे बि उन खे ॾियो हे बि उन खे ॾियो रोज़ायत आहे। हालांकि रोज़ायत न हूंदो। इबादत एडी आ सब कुछ मौजूद आ अकेलो आ पर पोइ भी कंहिं शइ खे हथ नथो लाए। अल्लाह ताला फरिश्तन के चवंदो आ त ॾिसो मुंहिंजे बाने ॾे झलण वारो कोई कोन्हेसि। चप भी खुश्क थी विया अथसि पर मौजूद भैर शइ अथसि। मुखों सवा को ॾिसण वारो भी नथसि पोइ भी उन्हनि में हथ नथो विझे। इहो निज पिज मुंहिंजे लाइ आ। तॾहिं फरमाई त अस्सौमु ली मुंहिंजे लाइ आ। पोइ बदलो भी अल्लाह उन जो पाण आ। जंहिंजो रब थी पियो सब कुछ थी पियो। अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला सल इन्हनि ॻाल्हियुनि जे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हदीस में ईंदो आहे त हिकु रमज़ान ॿियो रमज़ान विच ते इहो ॼण त हुन जो कफ़ारो आहे। हिकु नमाज़ ॿिए नमाज़ जे लाइ हिकु जुमो ॿिए जुमे जे लाइ। इंसान आहे फरमाई त कुल्लुकुम ख़ताऊन व ख़ैरुल ख़ताईन तवाबून। तव्हां सभु गुनाहगार आहियो पर भलो गुनाहगार उहो आहे जेको अल्लाह जे दर ते तौबा थो करे। रमज़ान में दुआ घुरियल तौबा कयल अल्लाह वटि मक़बूल आहे। उन जो रिज़ल्ट दुआ जो हित थिए या आख़िरत में राय गान न आहे। ईमान शर्त आहे। मोमिन हुजे रमज़ान जी घुरियल दुआ क़बूल ई क़बूल आहे। तॾहिं आलमन को तव्हां ईअं बि ॿुधो हूंदो त महशर में हिकु शख़्स अहिड़ो हूंदो जंहिंजूं कुझु नेकियूं खुटी पवंदियूं। अल्लाह ताला चवंदुसि त कंहिं दोस्त अहबाब खे ॾिस कोशिशि कंदो पर मायूस थींदो किथों कुझु हासिल न थींदो। तॾहिं रब जे आॾो दरबार में अर्ज़ु कंदो त रब न मिलियो। ॾींहुं बेड़ो हूंदो जंहिंजे लाइ क़ुर पाक ॿुधाए छॾियो आहे त यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। हर हिकु खां ॿिए खां बेज़ार हूंदो चवंदो त मरे त मरे मां बचा। कोई नेकी ॼण जे लाइ तयारु न थींदो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो फ़रिश्तनि खे त हिन जो दुआ वारो दफ़्तर खणी अचो जेके दुनिया में दुआऊं घुरियूं आहिनि। उहो दफ़्तर ईंदो खुलंदो माना फलाणे ॾींहुं फलाणे टाइम ते दुआ घुरी रब घुरियमि क़बूल पई न पई। अल्लाह से फरमायो त अॼु तुंहिंजे दुआ खे क़बूल था कयूं। ईअं दुआऊं घुरलां उते महफ़ूज़ थींदियूं जेके अल्लाह उन ॾींहुं क़बूल कंदो। ईअं बि रिवायत में ईंदो आहे साईं जन फरमायो त बानो ईअं चवंदो त काश दुनिया में मुंहिंजी का बि दुआ क़बूल न पई हा। अॼु अल्लाह ताला आख़िरत में मूंखे दुआउनि जो समर ॾे हा जंहिंजा ते ज़रूरत हूंदी। बहरहाल उहो रमज़ान जो महीनो आख़िरी मरहले में थी सघे थो अॼु 29 जी राति आहे आख़िरी राति हुजे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छल इन खे बि सजायो बणाए इहा बि अजाई न कयूं। अल्लाह खां दुआ थो कयां त ॿी हदीस साईं जन फरमायो त को बानो जॾहिं अल्लाह खां माफ़ी थो वठे दुआ थो घुरे अल्लाह ताला फ़रिश्ते खे चए थो त बानो छा थो चए रब इन खां गुनाह थी वियो आहे तोखां माफ़ी थो वठे। अल्लाह साईं फरमायो त गुनाह जी ख़बर अथसि साईं तॾहिं माफ़ी थो वठे। गुनाह खां पोइ पाण खे सज़ा जो हक़दार सम्झे थो रब तॾहिं माफ़ी थो वठे। पोइ वरी मुखों सवाइ ॿिए कंहिंखे बख़्शण वारो नथो सॾे तॾहिं मूंखे थो सॾे। तव्हां शायदि हुजो त मां ॿारनि खे माफ़ कयो।
देर एतरी आ अल्लाह जी नज़र दिल ते हुंदी आ सूरतुन ते न दिल से मानू आयो देरी ना हज़रत मूसा अलैहिस्सलाम कहत जे ला ख़त्म करण जे ला दुआ पिया घुरन अल्लाह से फरमाए तो तुझे मजमे में बद किरदार मानू आ जैन हे आदतूं उन को मां ॾाढो नाराज़ हाँ इन के मजमे में ॿाहिरि कढ त तुझे मथां मींहुं वसायां हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि वस्फ़ुनि के बयान कंदो रहियो त जल्दी हेड़ी आदतुनि वारो निकिरे माण्हू उन जे करे अल्लाह ताला असां ते बारिश नथो वसाए जल्दी कर निकिर त असां ते अल्लाह मींहुं रहमत जो वसाए निकितो कोई कोन बारिश शुरू थी वई तॾहिं मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ु कयो त रब निकितो त कोई कोन बारिश थी वई अल्लाह से फरमायोसि त मूसा हुन मूंखे दिलि सां पुकारियो परचाई मां परची वियोमांसि रब एॾो तकड़ में परची वियो अल्लाह से फरमायो त मां परची वियोमांसि रब भला पोइ महिरबानी करे मूंखे इन जी ज़ियारत त कराए जंहिंसां तूं एॾो कावड़ियल हुई जो मां नबीअ जी दुआ खे बि तो बंदि रखियो वरी एॾो तोखे परचाइण में आसान थी वियसि तूं जो जल्दी तूं परची पई उन सां मां इन जी ज़ियारत कयां तॾहिं रब फरमायो त मूंसां अॼु ॾींहं ते ढकियो थी मांसि अॼु तुंहिंजे आॾो इन सूरत में बि ज़ाहिर न कंदोमांसि रब इन खे चइबो आहे अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल पंहिंजे मुंहं सां दिलि सां रब खे पुकारण संभालण जी तौफ़ीक़ अता फरमाए बज़ाहिर त मां ईंदुसि दरवाज़ो खड़कायो में मस्जिद में आयुमि में तहजुद पढ़ियुमि मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर पई थी सघे थो थोरो तकबुर अची वञे थोरी वॾाई अची वञे त मां निमाज़ी हाँ अल्लाह अकबर तॾहिं त क़ुर पाक में अल्लाह से फरमायो त कंहिं क़ौम खे हक़ नाहे जो ॿी क़ौम ते खिले कंहिं माण्हू खे हक़ नाहे त ॿिए ते खिले कंहिं औरत खे हक़ नाहे ॿी औरत ते खिले थी सघे थो अल्लाह वटि उहा इन को मक़बूल हुजे वधीक तंहिंजे करे अल्लाह को दुआ था कयूं त अल्लाह ताला सभिनी सां भलायूं फरमाए बहरहाल मूंखे बि किथे वञिणो आहे साईं जो हुकुम जी तामील माशाअल्लाह अॼु पटके सां ॾिठो अथमि दिलि ख़ुशि थी पई आहे हुकुम जी तामील कंदे मां बि आहियां शुरूआत कयां थो रब करीम जे नाले सां बोलान त सव ड्रोह खणी लख ॾोह खणी मां तो दर आयो आहियां धणी शल पंहिंजे दर ते अचण जी तौफ़ीक़ अता फरमाए बसि आयासीं त ॼणो अघिजी वियासीं ऐं मां इहा बि ॻाल्हि ॿुधायां त अल्लाह जे रसूल फरमायो त हिकिड़ी निमाज़ पढ़ी ॿी निमाज़ जो इरादो कयईं ॿी निमाज़ पढ़ी वुज़ू कयईं त अल्लाह ताला इन वुज़ूअ सां हुनजे हथनि जा गुनाह माफ़ थो करे निमाज़ पढ़ण जे करे इहो वॾी हदीसूं वारी ईअं बि रिवायत में ईंदो आहे त हिकिड़ो जुमो पढ़ी ॿिए जुमे जो इरादो कयईं वरी जुमो पढ़ी त इन विच जा हफ़्ते जा गुनाह अल्लाह ताला जुमे पढ़ण जे करे माफ़ थो फरमाए ईअं बि रिवायत में ईंदो आहे त जंहिं रमज़ान जा रोज़ा रखिया वरी वरंदे रमज़ान जो इरादो कयईं रमज़ान नसीब थियुसि वरी रोज़ा रखणु शुरू कयईं साल जा गुनाह अल्लाह माफ़ थो करे छॾे साल जा किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त उहे कबीरा गुनाह तौबा खां सवाइ माफ़ न थींदा आहिनि पर हदीस में कबीरे सगीरे जो इते लफ़्ज़ कोन्हे गुनाह माफ़ था थियनि भला अॼु मर्दी आहे भला जेकॾहिं माफ़ करे त अलाह केरु पुछंदो पर जॾहिं गुनाह खे गुनाह सम्झंदासीं त पोइ कुझु बचाव आहे पर छल अल्लाह इन माहौल खां बचाए जो असां गुनाह खे गुनाह ई न सम्झूं इहा ॻाल्हि ॾाढी ख़राबु आहे मां अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला जहिड़ा आहियूं रब जा आहियूं उन खां ॻुझा कोन्हियूं छल इहा बि तौफ़ीक़ ॾे त गुनाह खे गुनाह सम्झी नदामत कयूं गुनाह ते ख़ुशि थियणु बेकार आहे अल्लाह को दुआ तो कयां अल्लाह ताला तव्हांजे सां तॾहिं त अल्लाह जे रसूल खे बि दुआ सेखारी वई साईं जन दुआ घुरंदा त अल्लाहुम्मा अरनल हक़ हक़न वर्ज़ुक़ नत्तिबा अल्लाहुम्मा अरनल बातिल बातिलन वर्ज़ुक़ नजतनाब मुंहिंजा रब मूंखे हक़ जी सूरत में ॾेखार मां सम्झां त हे हक़ आहे त पोइ मूंखे उन जी इत्तिबा करण जी तौफ़ीक़ अता फरमा बातिल जी सूरत में ॾेखार मां सम्झां त हीउ बातिल आहे जॾहिं सम्झां त पोइ मूंखे उन खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए असल ॻाल्हि इहा आहे जॾहिं गुनाह खे गुनाह ई न सम्झूं छा अल्लाह अहिड़े माहौल खां बचाए शुरूआत कयां थो रब जे नाले सां जहिड़ो मुंहिंजो हाल आहे रब तुंहिंजे दर ते वड्रोह खणी लख ॾोह खणी मां तो दर आयो आहियां धणी सवड्रोह खणी लख ॾोह खणी मां तो दर आयो आहियां धणी इंसाफ़ कंदे भी तो खे ठहे जे माफ़ कंदे भी तो खे ठहे रब तोखां केरु पुछंदो त कोन रब जे करे तूं इंसाफ़ कंदे तो तुंहिंजो इंसाफ़ क़ाइम पर रब मां बची न सघंदुसि
रब तंहिंजे करे मूंसां इंसाफ़ वारो मामिलो न, मूंसां पंहिंजे फज़ुल ऐं रहम ऐं करम वारो मामिलो फरमा। चई सवड्रो खणी लख ॾोह खणी मां तो दरियायो आहियां धणी, इंसाफ़ कंदे भी तोखे ठहे, जे माफ़ कंदे भी तोखे ठहे। पर हिकिड़ी ॻाल्हि कबी साईं, पर हिकिड़ी ॻाल्हि कबी साईं, आप जे विच में नबी साईं। हज़रत साईं अब्दुल क़य्यूम हाले जवी अल्लाह ताला संदन उम्र इज़्ज़त में बरकत फरमाए, उन्हनि चयो त असांखे ख़बर बि आहे त हे गुनाह हे नेकी आहे, पोइ बि असां खां गुनाह थियनि था, आख़िर छा माजरा आहे? पोइ साईं जन तकीर में फरमायो त कुझु टेक आहे, कुझु टेक आहे। उहा टेक कहिड़ी आहे? या त अल्लाह जे रहमत में उमेद आहे त बची वेंदासीं, इहा टेक आहे, या हबीबन करीमन जे शफ़ाअत जी टेक आहे। ईअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे जॾहिं महबूबन करीमन ते क़ुरान शरीफ़ जी आयत नाज़िल थी, वल सौफ़ युतीका रब्बुका फतरदा, वल सौफ़ युतीका रब्बुका फतरदा, महबूब तोखे मां ॾींदुमि, एतिरो ॾींदुमि जो तूं मां अल्लाह खां राज़ी थींदे। पोइ रिवायत में ईंदो आहे त साईं जन फौरन कसम खयूं रब जे ज़ात, रब मूंखे तुंहिंजे किबरियाईअ जो कसम आहे, जे मूंसां तूं एॾो फज़ुल फरमाए थो त तेसि ताईं मां बि राज़ी न थींदुसि जेसि ताईं सॼी उम्मत गुनाहगार छॾाए जन्नत ॾे न वठी वञे। उहा टेक आहे। अल्लाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला फज़ुल फरमाए। चए पर हिकिड़ी ॻाल्हि कबी साईं, आप जे विच में नबी साईं, कुझु उन जे करे कुझु पंहिंजे करे, कुझु उन जे करे कुझु पंहिंजे करे, अॼु बख़्शिश जी छॾ मोहर हणी, कुझु उन जे करे कुझु पंहिंजे करे, अॼु बख़्शिश जी छॾ मोहर हणी, इंसाफ़ कंदे भी तोखे ठहे, जे माफ़ कंदे भी तोखे ठहे। मां मिट्टीअ जे हिकु ज़रेड़े सां, हिन वारीअ वारे घरेड़े सां, मां मिट्टीअ जे हिकु ज़रेड़े सां, हिन वारीअ वारे घरेड़े सां, जे रंज कंदे न कुछी सघंदुसि, जे रंज कंदे न कुछी सघंदुसि, पर मूंखे घुरिजे करम कणी, जे रंज कंदे न कुछी सघंदुसि, पर मूंखे घुरिजे करम कणी, इंसाफ़ कंदे भी तोखे ठहे, जे माफ़ कंदे भी तोखे ठहे। उस जी बि तपश न सही थो सघां, त पोइ बाहि में कीअं रही थो सघां, उस जी बि तपश न सही थो सघां, त पोइ बाहि में कीअं रही थो सघां। दोज़ख खां ख़ुदा तूं पनाह में रखो, मूंखे जन्नत घुरिजे थी सुहिणी, दोज़ख खां ख़ुदा तूं पनाह में रखो, मूंखे जन्नत घुरिजे थी सुहिणी, इंसाफ़ कंदे भी तोखे ठहे, जे माफ़ कंदे भी तोखे ठहे। मूंखां सूर मथे जो सहण बि ॾुखियो, थींदो क़बर ॾुखीअ में रहण बि ॾुखियो, शल उन खे बाग़ बणाईंदे, ॾे रफ़ीक खे जन्नत या वठणी, शल उन खे बाग़ बणाईंदे, ॾे रफ़ीक खे जन्नत या वठणी, इंसाफ़ कंदे भी तोखे ठहे, जे माफ़ कंदे भी तोखे ठहे। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट, दुनिया में ॿियो थींदो केर, न को आहे न को हुयो, न क़यामत ते को अहिड़ो थींदो। इहा हिकिड़ी ज़ात।
तॾहिं त हज़रत हसन साईं जन जे साम्हूं वेही मुस्तफ़ा जे हुक्म सां इजाज़त सां साईं जन जी मदह ऐं सना में शेर थो चवे। शेर हज़रत हसन बोलन त वहसन मिन कलम तरक़त आईनी वहसन मिन कलम तरक़त आईनी व अजमल मिन कलम तलदिन निसाउ खुलिक़त मुबर्रम मिन कुल्ल आइबिन कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। महबूब अल्लाह ताला तोखे ईअं ठाहियो आहे ॼण त जीअं तुंहिंजे दिलि घुरियो पे अल्लाह तोखे अहिड़ो हसीन ठाहे छॾियो आहे। उन हबीबन करीमन जा तव्हां ई असां उम्मती आहियूं। चए मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट ताइफ वारन केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल भरत निल दुआ कई। भाऊ मूंखे ॿुधाए पियो त हिन दफ़े मां ताइफ बि वयुमि। ताइफ बि हबीबन करीमन जी पसंदीदा शहर ताइफ। साईं जन ॿुधो अथव आलमन को तबलीग जे इरादे सां विया उते उन्हनि ॾाढी तकलीफ़ ॾिनी। पोइ ईअं रिवाज जे अंदरि ईंदो आहे त साईं जन हिकिड़ो बाग हुयो उन बाग में अंदरि टपी विया। अंगूर जी वल हुई थॾो अंगूर उन जे वञी साईं थोरो छांव में वेठा ज़ख़्मी हालत में। उहो बाग साईं जन जे रिश्तेदारनि जो उहे मालिक परे खां ॾिसनि पिया हुया कुफर में। पंहिंजे नौकर खे मोकिलियऊं कुझु अंगूर बि ॾिनऊं कुझु पाणी बि ॾिनऊं त वञ आयो आबेदाले जे मज़हब खां माण्हुनि खे फेराइण तकलीफ़ आई अथसि वञेसि इहे खणी वञी ॾे नौकर खे। उहो नौकर अंगूर बि खणी थो अचे पाणी बि खणी आयो। साईं जन ॾाढो आयो अचे अर्ज़ु कई त साईं तव्हांखे तकलीफ़ ॾिनी अथऊं। पाण फरमायो हा। हुन पेश कया त साईं मालिकनि ॾिना पाणी बि आहे अंगूर बि आहे। हबीबन करीमन खे ज़रूरत ई इन शइ जी। साईं जन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे अंगूर बि खयूं त हुन ॾिठो ॿुधो साईं जन पाणी बि पीतो अंगूर बि खाधा त साईं जन खे उन चयो नौकर साईं इहे कहिड़ा लफ़्ज़ तव्हां पढ़िया ॾाढा प्यारा लफ़्ज़ आहे। साईं जन फरमायो त मां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी त उन चयो साईं इहे ॿिया त न पढ़ंदा। पाण फरमायो ॿिया न पढ़ंदा मां पढ़ंदो। चए थी भला मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे छो तकलीफ़ हिननि ॾिनी आहे छा माजर आहे। साईं जन उन ॾे निहारियो पाण फरमायोसि त तूं हितां जो न आहीं छा। हुन चयोसीं मां हितां जो न आहियां। किथां जो आहियां। उन अर्ज़ु कयोसीं मां नैनवा इलाइक़े शाम जे नैनवा इलाइक़े जो आहियां। साईं जन फरमायो त नैनवा चईसीं हा। पाण फरमायो त मुंहिंजे भाउ यूनुस जे इलाइक़े जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हुन पुछो त यूनुस तव्हांजो भाउ केरु यूनुस केरु। साईं जन फरमायो त यूनुस साहिबुल हौद मच्छीअ वारो जेको पैगंबर नबी हुन ॾिसी करे चयो तव्हां उनखे सुञाणो था। साईं जन फरमायो त उहो अल्लाह जो नबी हो। चए तव्हां उनखे सुञाणो था। साईं जन फरमायो हा मां उनखे सुञाणा थो उहो बि अल्लाह जे तरफ़ खां उन क़ौम जे लाइ नबी थी आयो जीअं अल्लाह ताला मूंखे हिन काइनात जे लाइ नबी बणायो। हुन ॾिसी करे चयो त तव्हां बि उन वांगुरु नबी आहियो। साईं जन फरमायो मां उन वांगुरु नबी आहियां तॾहिं मूंखे नथा ई असां बसि उहो साईं जन जे कदमनि ते किरी पियो कदमनि ते किरी पियो। चईं अॻु में मूंखे कलमो पढ़ायो जे तव्हां उन नबीअ वांगुरु नबी आहियो त कलमो पढ़ायो। साईं जन ख़ुशि थी पिया कलमो पढ़ायूं। पोइ हुन साईं जन जो उहो खून मुबारक उहो बि साफ़ु कयो। साईं जन खे कुझु ज़ोर ॿोर बि ॾिनई। साईं जन खे चई तव्हां नबी ख़ुदा जा उहे तरह कलमो पढ़ी करे मुस्लमान थियो। उन शख़्स जो नालो हो अद्दास। अॼु ॾींहं ताईं उन ताइफ़ में उहा हिकिड़ी नंढड़ी मस्जिद आहे उन नाले सां अद्दास जे नाले सां ऐं उहा उन जाइ ते आहे जिते इमामुल अंबिया साईं जन होॾो ज़ख़्मी थी करे अचे उन अंगूर जे वल उन जे हेठां वेठा। बहरहाल हो माल खे ॾिसंदा रहिया। पोइ उन्हनि घणो कुझु कयो पर मां ॿुधाइणु इहो पियो घुरां त अहिड़ा मुस्तफ़ा साईं जन तकलीफ़ूं ऐं सूर सही उम्मत जे लाइ पे बार बार अलाह खां दुआ घुरी। तॾहिं आलमनि खां ॿुधो अथव त जिबरील अमीन ॿियो फ़रिश्तो गॾु वठी आयो। साईं हे मलाइक अलाह जे तरफ़ खां जबलनि ते मामूर आहे जे हुकुम कयो त इहो मके जा ॿ वॾा पहाड़ खणी अचे ईअं ताइफ़ वारनि खे जीअं अन्न जा दाणा पीसबा आहिनि ईअं पी छॾे तव्हांखे तकलीफ़ ॾिनी अथऊं। हबीबन करीमन फरमायो त न जिबरील मां पंहिंजे क़ौम जे तबाहीअ जी पंहिंजे वात सां दुआ न कंदुसि। अञा पाण फरमायो त अल्लाहुम्म महद क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून मुंहिंजा रब मुंहिंजे क़ौम खे हिदायत करे इहे मूंखे नथा सुञाणनि। फरमायो त जिबरील जे हिननि न सुञातो माना हिननि जे नस्ल मां को पोइ ते सुञाणे त मां मुहम्मद करीम जा ॾुख लही पवंदा।
माशाल्लाह उहो ताइफ़ चईंदा मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल बरतन लाइ दुआ कई ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल बरतन लाइ दुआ कई दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केर बारिश बणिजी वसंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिल बर अर्श वयो हो चाह मंझार बहीअ चयो हो तूं ई पीरी महिमानो पहिरियों तूं ई पीरी महिमानो पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केर तोखां अॻे हिते ईंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट माशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा माशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो कादिर सां ॿियो पुछंदो केर कादिर सां ॿियो पुछंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बिरोही विझंदु सिर बखे हबीब जी ड्रोही रोज़े हशर फारूक बिरोही विझंदु सिर बखे हबीब जी ड्रोही मालिक माफ़ी मञो हसनीअ जी तूं न मञे त मञींदो केर तूं न मञे त मञींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट लीमा अम्मा तुंहिंजे भागनि तां सदके हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि तां सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो अज़ान ते थी हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि तां सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो रिवाज अंदरि ईंदो आहे गालिबन हुनैन जी जंग में हबीबन करीमन के फतह थी कुछ मानू गिरफ्तार थिया सामान हथ आयो उन्हनि में हिकिड़ी औरत भी गिरफ्तार थी औरत गिरफ्तार थी उन औरत साहब सां ॻाल्हायो ख्याल कयो मां तव्हांजे मोहम्मद करीम जी भेण हाँ ख्याल कजो तो उन्होंने चयो तूं केर चए मां तव्हांजे मोहम्मद करीम जी भेण हाँ तने साईं जन वटि अचे अर्ज़ु कयूं त साईं हिकिड़ी औरत गिरफ़्तार थी आहे उहा चए थी त मां तव्हांजे मोहम्मद करीम जी भेण आहियां साईं जन फरमायो मुंहिंजी भेण चए साईं ईअं थी चवे पाण फरमायो वठी आया कुराड़ी हुई साईं जन जा आॾो अची वेठी ॿुधाई दादा तव्हां मूंखे नथा सुञाणो मां दाई हलीमा जी न्याणी तॾहिं साईं जन फरमायो
मां शेमा मां नंढड़े नंढड़े तव्हांखे खणी घुमाईंदी हुअसि तॾहिं हबीबन करीमन जी अखियुनि में पाणी अची वियो पाण रोई फरमायूं साहिबनि खे फरमायो त हिन घराणे जा मूं ते अहसान पोइ चऊंसि त तव्हां ॾाढी देरि कई हाणे तूं मूंखे चओ छा चवणु घुरे थी चई दादा मां ॿियो तोखे छा चवां बहरहाल किसो तमामु वॾो आहे मां मुख़्तसर थो कयां चई मुंहिंजी ॿी तव्हां कहिड़ी अपील कयां तॾहिं साईं जन फरमायो त भला मां त तोखे आज़ादु थो कयां तो आज़ादु चइसि मां जे ईअं आज़ादु थी अकेली वञा त मुंहिंजो ॿिया रिश्तेदार छा चवंदा मां उन्हनि खे कहिड़ो मुंहुं ॾेखारियां पोइ पाण फरमायो त तूं सिफारिश करींदी ॿियनि जी हा साईं जे मूंखे छॾियो था त ॿियनि खे मुंहिंजनि खे छॾियो साईं जन सभिनी खे इजाज़त ॾिनी हलो अॻिते भेण वठी करे उन्हनि खे चवे थी त इहो मुंहिंजो भाउ मोहम्मद करीम जंहिंजे ख़िलाफ़ु तव्हां असां अॼु आयासीं जंहिं एॾो असां ते अहसान कयो पोइ उनजे अहसान जे बदिले में असांखे छा करणु खपे तॾहिं सभई जेको साथी जेके गिरफ़्तार आहे सभिनी चयो त पोइ असां अहिड़े मोहम्मद करीम जा ग़ुलाम था बणिजूं मोटी करे सभिनी कलमो इहा ई अम्मा बीबी शेमा सां किसो तमामु वॾो आहे ॾाढो अजीब आहे वरी कंहिं मौक़े सां चई हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि ता सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि ता सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो तो वेंजार सिंगार पाराए सुरमो तो वेंजार सिंगार पाराए सुरमो ऐं खाॾीअ खे लोॾे खिलायो बि हूंदो तो वेंजार सिंगार पाराए सुरमो ऐं खाॾीअ खे लोॾे खिलायो बि हूंदो हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि ता सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो तो साईं जूं साइणे चुमियूं हूंदियूं अखिड़ियूं तो साईं जूं साइणे चुमियूं हूंदियूं अखिड़ियूं चपन सां चपन खे मिलायो बि हूंदो हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि ता सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि ता सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो तो लालण खे लोरियूं ॿुधायूं त हूंदियूं तो लालण खे लोरियूं ॿुधायूं त हूंदियूं को तारीफ़ में गीत ॻायो बि हूंदो हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि ता सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि ता सदके हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि ता सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो विझी चीच में चीच वेढ़े सजे में विझी चीच में चीच वेढ़े सजे में तो महबूबे रब खे घुमायो बि हूंदो विझी चीच में चीच वेढ़े सजे में तो महबूबे रब खे घुमायो बि हूंदो हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि ता सदके तो मदनीअ जो पींघो लोॾायो बि हूंदो अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए अल्लाह खैर सां शल
रमज़ान खे वराए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए सजदन में के ॾिठासूं किन थे कई तिलावत सजदन में के ॾिठासूं किन थे कई तिलावत सचन घणी घणी कई अल्लाह जी इबादत दरबार किबरिया मां केई वया कमाए दरबार किबरिया मां केई वया कमाए अल्लाह खैर सां शल रमज़ान खे वराए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए नंढनि वॾनि ऐं मर्दनि ऐं औरतुनि जा रोज़ा नंढनि वॾनि ऐं मर्दनि ऐं औरतुनि जा रोज़ा अल्लाह शल क़बूले रोज़ा तन जा रोज़ा अल्लाह शल असांखे रोज़ा वरी रखाए अल्लाह शल असांखे रोज़ा वरी रखाए अल्लाह खैर सां शल रमज़ान खे वराए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए अल्लाह शल क़बूले सजदा असांजा सारा अल्लाह शल क़बूले सजदा असांजा सारा बख्शे छॾे ख़ुदा शल सब एतिकाफ़ वारा अल्लाह शल असांजी हर हिक दुआ घाए अल्लाह शल असांजी हर हिक दुआ घाए अल्लाह खैर सां शल रमज़ान खे वराए अफ़सोस जो वञे थो मेहमान मोकिलाए शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था तूने अपने दर बुलाया मैं तो इस काबिल न था गिर्द काबे के फिराया मैं तो इस काबिल न था मुद्दतों की प्यास को सिराब तूने कर दिया मुद्दतों की प्यास को सिराब तूने कर दिया जाम ज़मज़म का पिलाया मैं तो इस काबिल न था शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था तूने अपने घर बुलाया मैं तो इस काबिल न था गिर्द काबे के फिराया मैं तो इस काबिल
न था। तेरी रहमत तेरी शफकत से हुआ मुझको नसीब। तेरी रहमत तेरी शफकत से हुआ मुझको नसीब। गुंबदे खजरा का साया मैं तो इस काबिल न था। शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था। गिरद काबे के फिराया मैं तो इस काबिल न था। तूने अपने दर बुलाया मैं तो इस काबिल न था।